नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। वक्त तमाम डिग्री में खबर डींदाल यूथ अलायंस डिग्री तरफा फराज में शाया थियण गुस्ताख काकन खिलाफ यूथ अलायंस जी चेयरमैन आमिर आसिफ जट रज़ा अख्तर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में अल्लाहाबाद कॉलोनी खां रैली कढी वई, जेका प्रेस क्लब डिग्री अॻियां पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड कराइण बाद मोहम्मद चौक पहुती, जिते रैली जी अॻुवाणी कंदड़ ताब कंदे चयो त इस्लाम दुश्मन कुवतूं मुख़्तलिफ़ वक़्तनि में मुस्लमाननि जो ईमान चेक करण लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी शान में गुस्ताखी कंदियूं रहियूं आहिनि। असां इस्लाम दुश्मन फरांस के इहो ॿुधाइण था चाहियूं त हुरमत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते असांजो जान माल सभु कुझु कुर्बान। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखी कंदड़ फरांस जे ख़िलाफ़ असां अवाम खे अपील था कयूं त पाकिस्तान में विकिरो थींदड़ समूरी शयुनि जो बाइकाट कयो वञे। अॼु समूरे आलम इंसानियत गुस्ताख रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़िलाफ़ मैदान ते आहे। असां पाकिस्तान हुकूमत खां मुतालबो था कयूं त फरांस सां सिफारती ताल्लुकात ख़त्म कया वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।